ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। घोटकी खात घोटकी जे बी सेक्शन थाने जे हद में बुला बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान फायरिंग सबब 9 वरह जी नींगरी नाइला धी सोनू बुलो क़तल थी वई आहे। इतला ते पुलिस पहुची मक़तूल नींगरी जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरियुनि में पुराणो तकरार हलंदो रहो, जंहिं तां झेड़ो थियो आहे। वधीक मामले जी जांच की पई वञे। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। घोटकी खां घोटकी जे बी सेक्शन थाणे जे हद में बुला बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान फायरिंग सबब 9 वरह जी नींगरी नाइला धीअ सोनू बुलो क़तल थी वई। इतला ते पुलिस पहुची मक़तूल नींगरी जो मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। तो इतला ते पुलिस पहुची मक़तूल नींगरी जो मड़ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब ॿिन्ही धुरियुनि में पुराणो तकरार हलंदो रहो, जंहिं तां झेड़ो थियो। वधीक मामले की जांच कई पई वञे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी घोटकी जे रिपोर्टर जब्बार महर असां सां लाइन ते मौजूद है। जी जब्बार, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मंज़र अवां खे ॿुधंदो आहियां त घोटकी वेझो बी सेक्शन थाणे जी हद में पीर लाल पीर वटि बुला बिरादरी जे पुराणे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें 6 सालनि जी मासूम नाइला धीअ जेको आहे सोनू बुलो मौके ते ई क़तल थी वई। जॾहिं नींगरी जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त आज़ाद बुलो शेर ऐं ॿियनि असांजी मथां औरतुनि मथां तशदुद कयो, नींगरी खे तशदुद करे क़तल करे छॾियो आहे। पुलिस जेको आहे सो मासूम नींगरी जो जेको लाश हुई उहो घोटकी जी तालक अस्पताल आंदो। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो। होॾां वारसनि जो इहो बि चवणु हो त जेको आहे सो पुलिस जेको आहे सो उनमें मुलवस जेके जवाबदार उनखे गिरफ़्तार न आहिनि कया। होॾां पुलिस जो चवणु हो त जेको आहे वधीक वाक़े जी जांच करायूं, जवाबदार जल्द गिरफ़्तार कया वेंदा। जी जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। पुलिस जो इहो चवणु आहे। जब्बार महर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।